सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल SindhTVHD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। ज़हर ज़िंदगी ज़हर ज़िंदगी उन्हनि जेकी रैत गफ़ार ख़ान खे मारण जी प्लानिंग ठाही आहे उनमें जेकॾहिं हाकिम ख़ान ऐं कमाल ख़ान कामयाब थी वञनि त पोइ वॾो ज़ुल्म थी वेंदो। पोइ हर उन माण्हू खे मारींदा जेको उन जे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदो। सौट हिते वरी वठां शुरू थी वई आहे। जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे त हिन बागा असांजे हथनि मां निकिरी वेंदा। इहे वारे में ईंदा सोटा मीर। तव्हां सभिनी खे ख़बर आहे त कमाल ऐं ओठो केॾा ज़ालिम आहिनि। जेकॾहिं ॻाल्हियुनि थियण खां पोइ मूं उन्हनि ॿिन्ही खे हिन ॻोठ में रहण ॾिनो त पोइ ज़ाहिर आहे त मां बि हिन ॻोठ में रही कोन सघंदुसि। हा कमाल खान, गद्दार ओठो न पर असां ई आहियूं। असां ई ओठे खे मारण जो प्लान ठाहियो हो, पर शायदि ओठे खे इहा ख़बर पइजी वई। इन मां साफ़ ज़ाहिर आहे त तव्हांजो अहिड़ो को माण्हू आहे जेको असांजूं सभु ॻाल्हियूं वञी ओठे ताईं पहुचाए थो। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल SindhTVHD ड्रामा।